केतिराई माण्हू हूंदा आहिनि जंहिंजे चहिरे ते मोहीड़ा या वरी ॻाढ़ा दाणा हूंदा आहिनि, जंहिंजे करे उन्हनि खे परेशानियुनि सां मुंहुं ॾियणो पवंदो आहे। ख़ासि करे इहो मसइलो जेकॾहिं औरतुनि सां हुजे त उन्हनि जूं त निंड्रूं ई हराम थी वञनि थियूं। चहिरे जे दागनि खे ख़तमु करण लाइ औरतूं छा छा नाहिन कंदियूं, पर उन्हनि खे इन मसइले जे हल लाइ केले जी खल जे इस्तेमाल जी ख़बर न हूंदी। चहिरे ते दाणनि या मोहीड़नि जे ख़ात्मे जे लाइ केले जी खल जो हिकु टुकड़ो खणो, उन खल ते लीमे जी रस जा फुड़ा ऐं हिकु चमचो माखीअ जो मखे उनखे सही नमूने फैलायो। या केले जी खल पंहिंजे चहिरे जी चमड़ीअ ते 10 खां 15 मिंटनि ताईं आहिस्ते आहिस्ते मटियो। उन खां पोइ उनखे अधु कलाक ताईं खुश्क थियण जे लाइ छॾे ॾियो ऐं आख़िर में थधे पाणीअ सां धोई चहिरो साफ़ करे छॾियो। इहो अमल घटि में घटि 5 ॾींहंनि ताईं कजे त चहिरे तां दाग धब्बा त ख़तम थी वेंदा, पर चहिरो ॿरंदड़ पुर रौनक ऐं पुरकशिश बणिजी वेंदो। न रुॻो एतिरो, पर केले जी खल वारो इहो नुस्ख़ो वधंदड़ उमिरि जे करे थींदड़ चहिरे ते घुंजनि खे बि ख़तम करे छॾींदो ऐं वॾी उमिरि जे माण्हुनि खे बि जुवान रखण में मदद ॾींदो आहे। चहिरे जे घुंजनि खे ख़तम करण जे लाइ बिना लीमे जी रस ऐं माखीअ जे बि रुॻो केले जी खल ई चहिरे ते मखिजे ऐं अधु कलाक खां पोइ चहिरो साफ़ करे छॾिजे त इहो अमल वॾो फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। केले जी खल खे अखियुनि जे चौधारी वारे कारनि दागनि खे ख़तम करण लाइ बि इस्तेमाल करे सघिजे थो। इन लाइ अखियूं बंदि करे केले जी खल जो टुकड़ो अखियुनि ते मखिजे त न रुॻो अखियुनि जी काराण ऐं मेरठ खे ख़तम करे सघिजे थो, पर अखियुनि जे चौधारी सोज बि ख़तम थी वेंदी आहे। हक़ीक़त में केले जी खल में केले जियां पोटाशियम जजे मिक़दार में हूंदो आहे, जेको बहितरीन अंदाज़ में चमड़ीअ जी वाध वेझ करे थो। पोटाशियम चमड़ीअ खे घुंजनि खां पाक, नरम ऐं ख़ूबसूरत बणाईंदो आहे। उन खां सवाइ केले जी खल में मौजूदु लेक्टिन नाले जुज़ पंहिंजो पाण में एंटी बैक्टीरियल ख़ासियतूं रखंदो आहे, जंहिंजे करे चहिरे जी ॻाढ़े दागनि ऐं मोहीड़नि मां छुटकारो माणण में मदद मिले थी। केले जी खल में विटामिन सी, विटामिन ए ऐं वॾे मिक़दार में विटामिन ई बि मौजूदु हुजे थी, जेके चहिरे ऐं चमड़ीअ जी सिहत खे हर क़िस्म सां बहितर रखण में मदद ॾींदियूं आहिनि।